छाछरो जे ॻोठ रतन जे रहवासी माज़ूर नौजवान अब्दुल सत्तार ऐं मोहब समेत जो व्याजखोर केसूलाल मेश्वरी ख़िलाफ़ एहतजाज 15,000 रुपयनि 2 तोला सोना ज़ेवर गिरवी रखिया हुआ। रक़म बीणी करे वापसि ॾियूं था, पोइ व्याजखोर ज़ेवरात वापसि नथो ॾिए। छाछरो रोज़ भाड़ा ख़र्च भरे SHO ऐं DSP अॻियां दांहूं कयूं आहिनि, पर केरु ॿुधण लाइ तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो आहे त IG सिंध, DIG मीरपुर ख़ासि ऐं SSP थरपारकर नोटिस वठी व्याजखोरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे मूं मिस्किन जा ज़ेवरात आज़ाद कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे। जश्न आज़ादी जे पुरमसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।